तो पढ़े लिखे पहलवान मौजूद है साईं ने बिल हुजण खपे ई पीरन जो मेलो है अरे राली ना इलाको पहुंची है दोस्तों अरे मलक के तौर पे मेरे आयल मेहमान में रसूल आबादी मतलब साईं सखी जोड़ी इंतहाई मजा काबिल एहतराम है महफिल या मोर शहजादा मेहमान खास इंतहा खान साहब मोहम्मद सादिक मेमून ऐं साईं मोहम्मद हाजी मोहम्मद रमजान पौर साहब इंतहाई वॾो मुक़ाबिलो पहलवान सख्त मुक़ाबिला पीर साईं लेसा पीर साईं शफी मोहम्मद जा पीर साईं सुफा जा मेहरबानी वॾो मुफ्ती साहिब मोहम्मद यूसुफ अंगोरे साहिब मेहरबानी वारे मल्हारवा वारे वाह पहलवान मल्हारवा वाह मोहम्मद यूसुफ ई मल्हार सिधी सां ॿाहिरि मुल्क जा घुरायो आहे कसम खुदा जो अहिड़ो माण्हू हिन सिंध में ॾेखारे थो अथई परे थी वे गाड़ी घुरा होशियार दी राशिद गजाना इनजे पोयां अचे फौजी मैदान ते अचे फौजी पंजाबी मैदान ते अचे पोइ बि अॼु केर बि मैदान ते न अचे ये जेको बि ईंदो उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो होशियार राशिद गजान मौत जो ॿियो नालो मंजू राशिद गजान अरे राशिद गजान तमाम थोड़ा आहियूं ऐं गाज़ी नशीन साईं सिकंदर शाह पीर बचल शाह साईं अली असर जा सभिनी खां थोरा आहियूं उन फर्ज़ जा जिन पंहिंजे मेले खे हमेशह चार चंड हणंदा पंहिंजो तारीख़ी मेलो आहे शेर शाह बाबा जो संगारनि गुलाब जा थोरा आहियूं